दुनिया जे आसमान ते रोशनियुनि जी रूहानी चिमकाटनि सां मलाइकनि आसमान ते ऐं मुहम्मद व आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहबतूं कंदड़नि ज़मीन ते पखियुनि हर झंगनि में उन्हनि रूहानी ऐं नूरानी चिमकाटनि ऐं आसमाननि ते ख़ुशियुनि जे मंज़रनि खे ॾिसी ख़ुशियूं मल्हाइण जूं ख़बरूं आम थी चुकियूं हुयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मतनि वारी नियाणी सैयदा फ़ातिमा ज़हरा जी झोली में हिकु अहिड़ो जन्नत जे बहारनि मां गुलनि जहिड़े गुल खां बि सुहिणो ॿारड़ो ॾिसिजे थो। इस्लाम जे भलारनि महीननि मां शाबान जो महीनो ख़ासि अहमियत वारो सम्झो वञे थो, छो जो हिन महीने खे रब पाक जी ख़ासि मेहर ऐं करम सां अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जन जो फर्ज़ंद हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जो जनमु थियो। अहल बैत अलैहिस्सलाम जन जे घराणे में हिन ॿार जी विलादत ते ख़ुशी ऐं ग़म जो तासुरु थियो, जंहिं करे हिन ॿार जी पाण रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़ासि निगरानी हेठि तरबियत थी। अली व फ़ातिमा ज़हरा जन जे ॿारनि सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत जो इहो ज़ाहिरी आलम रहियो त पाण हिननि फ़र्ज़ंदनि सां हर सुमायत मदीने जे रस्तनि घिटियुनि मस्जिदनि ऐं कचहरियुनि में हसनैन अलैहिस्सलाम सां खुलेआम प्यार मुहबतनि जा इज़हार कया। जीअं दुनिया औलाद फ़ातिमा अलैहिस्सलाम सां मुहबतूं रखे ऐं ॾुखनि सुखनि में साथ ॾिए। हज़ूर जन फरमायो आहे त हुसैन मिनी व आना मिनल हुसैन। संदन शान में अहिड़ियूं केतिरियूं हदीसूं बयानु थियल आहिनि जिन में अहल बैत अलैहिस्सलाम जन जो मर्तबो मथबरो करे पेश कयो वियो आहे। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम दीनी व दुनियावी इल्मनि सां मुकमल रीत बहारमंद थिया। संदन पंहिंजनि मोहसिननि अज़ीज़नि जीअं इबादत सखावतनि बहादुरी दीनदारी इख़लाक़ जे तालीम में वॾे मर्तबे ते फ़ाइज़ हुआ। रिवायत में आहे त हर राति 70,000 मलाइक आसमान ते लही अची खाना काबतुल्लाह जो तवाफ़ पैगम्बर इस्लाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शेर ख़ुदा जे क़ब्रनि जी ज़ियारत करण बाद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ब्र मुबारक जी ज़ियारत लाइ अचनि था ऐं सुबुह सवेर वापसि आसमाननि तरफ़ परवाज़ करे वञनि था। अहिड़ी तरह जेके इंसान ख़ासि करे मुसलमान करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत लाइ सफ़र करे पहुचनि था, तन लाइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम समेत सभिनी आइमा अतहर जन घणे सवाब मिलण जूं ख़ुशख़बरियूं बयानु कयूं आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़मत बाबति पंहिंजी शाइरी में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे सुर केॾारो में हुसैन जी मज़लूमियत खे सलाम पेश कया आहिनि। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुबारक नाले ऐं संदसि करामतनि इख़लाक़ दीनी ख़िदमतनि जो जिते जॾहिं ज़िक्र थींदो तॾहिं यज़ीद लानती जे इस्लाम दुश्मनी जे हवाले सां करबला जे दर्दनाक वाक़े जो ज़िक्र ज़रूरु थिए थो ऐं थींदो रहियो आहे। करबला जे वाक़े में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो ऐं पंहिंजनि जान निसारनि जी क़ुर्बानी पेश करे इस्लाम खे सदा महफ़ूज़ करे छॾियो। उमर कोराई मीरपुर माथिलो।